नाज़रीन, हुकूमत सिजावल ज़िले इंतज़ामिया जा कयल वाइदा वफ़ा न थिया। बरसाती बोन मुतासिर माण्हुनि जी वाहुर न थियण ऐं मथां वरी सियारे जी मौसम शुरू थींदे ई उन्हनि जी मुश्किलातुनि में वधीक इज़ाफ़ो थी वियो आहे। उन हवाले सां हिंदू मज़हब सां वास्तो रखंदड़ गुरगला ऐं बढ़नि वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे उते मौजूद SS न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासकैली। बरसात आई, सैलाब आयो ख़त्म थी वियो, पर कंहिं ग़रीब खे का शइ न मिली। उन सुजाल में हिकु अहिड़ी बस्ती में मौजूदु आहियां जिते हुननि खे अॼु ताईं न राशन मिली सघियो आहे, न ई को का अहिड़ी मन सम्झे घर मिली सघियो आहे, न को उन्हनि खे का अहिड़ो उन्हनि खे रिलीफ मिली सघियो आहे। जीअं त सर्दी मथां अची रही आहे, उन सर्दी दौरान मन सम्झ उन सख़्तु मुश्किलातुनि खे मोड़े रहिया आहिनि। वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हुननि जो छा चवणु आहे। असांजे घरनि जी हालत ॾिसो पिया, इहा लॻी पई आहे सैलाब बरसातूं तबाह करे छॾियूं आहिनि। असांजा नंढड़ा ॿार बीमारियुनि सां माना ख़तमु थी पिया आहिनि। असांखे कपिड़ो अहिड़ो को बिस्तरो ॾियो त असीं इन्हनि बचनि खे ॿारनि खे ढकी सघूं। असांखे राशन पाणी जी ज़रूरत आहे। असीं मज़ूर माण्हू आहियूं, असीं के माण्हुनि खे लेटर हर शइ ॾींदा आहियूं, पर असांखे कुझु कोन ॾिनो आहे। सियारो अचे पियो, असीं गुज़ारिश इहा करूं पिया आहियूं असांजे ॿारनि जे लाइ कर कुझु हेल्प करियो। माना इन बरसात न बोर्ड जे मुताबिक़ असांखे माना छा तो कुझु कोन मिली सघियो आहे। असांखे इहो आहे तो असांखे असांजा बच्चा माना छा तो बीमार आहिनि, को बीमारी थी वेंदा आहिनि। असांखे माना ज़रूरत सी अचे पियो, इन में असांखे गर्म कपिड़ो खपे, असांजे घर खपे, असांखे राशन खपे। इन जी तव्हांखे गुज़ारिश आहे असांजी हुकूमत मदद करे। हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त बरसाति आई, बोड आई, पर असांखे का शइ कोन मिली। मथां सीउ अची रहियो आहे। असांजे घरनि जी पोज़ीशन तव्हां ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें असांजी मन सम्झो हिननि हुकूमत सिंध ऐं ज़िले इंतिज़ाम खां मुतालबो कयो आहे त असांखे घर राशन ऐं उन सां गॾोगॾु गरम कपिड़ा ॾिना वञनि त जीअं असीं पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ रखी सघूं। कैमरा टीम सां गॾु अब्दुल रशीद ख़ासकैली SS न्यूज़ सुजावल।